नाज़रीन, गंबड़ जे ख़ांगी तालीमी इदारे मिशल मॉडल स्कूल में शागिर्दनि जी सलाहियतनि खे उजागर करण लाइ सकाफ़ती आर्ट ऐं साइंसी नुमाइश ऐं इनाम विरहाइण वारी तक़रीब मुनक़द कई वई। उन हवाले सां ॾिसूं था किशोर कुमार जी रिपोर्ट। गंबड़ के निजी तालीमी इदारे मशल मॉडल हाई स्कूल में शागिर्दनि जी सलाहियतुनि खे उजागर करण लाइ सकाफ़ती आर्ट साइंसी एग्ज़िबिशन सां गॾु प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन के हवाले से एक शानदार तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब जो इफ्तिताह पीपी अगवान म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन जो उम्मीदवार हाजी अब्दुल लतीफ़ शेख ऐं स्कूल के सरबराह सीनियर तालीमदान सैयद अलीज़ा शाह जिलानी कयो। शागिर्द ऐं शागिर्दियुनि पारां पंहिंजे हथनि सां सकाफ़त आर्ट साइंस के हवाले से तैयार कयल मॉडल ॾेखारे महिमाननि खे हैरान करे छॾियो। होॾां शागिर्द ऐं शागिर्दियुनि पारां टेबलोज़ ऐं तकरीरूं पेश कयूं। तालीमदाननि सियासी समाजी अगवाननि ऐं शागिर्दनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी माण्हुनि खे बि अलाह साईं वॾे खां वॾो टैलेंट ॾिनो आहे। अॼु जॾहिं तव्हां मॉडल्स ॾिसंदो ॿारनि जा त तव्हांखे पाण खे मालूम थींदो हर स्कूल में थियणु खपनि। हीअ प्रोग्राम ॿारनि जे लाइ तमामु सख़्तु ज़रूरत आहिनि। हे ॿार जंहिं में ज़हन अचनि थियनि था ऐं असांजो जो प्रोफेसर साईं अलीरज़ा शाह आहे उहो असांजे गंबड़ डिग्री कॉलेज जो प्रिंसिपल रहियो आहे ऐं शुरूअ खां जॾहिं बि साईं उस्ताद में आए तो ही प्रोग्राम उस्ताद जो डाज आहे। इन क़िस्म जे प्रोग्रामनि में सिर्फ़ु न तालीमी पर हमनिसाबी जेके सरगर्मियूं आहिनि उहे बि थियनि पियूं। असांजा ॿार जेके मॉडल पेश था कनि मुस्तक़बिल में इन्हनि खे रोज़गार जे हवाले सां को इशू कोन थींदो, छाकाणि उन्हनि खे हिकिड़ो प्रैक्टिकली बुनियादु मुहैया कयो थो वञे। स्पोर्ट्स जे हवाले सां जेतिरो स्पोर्ट्स इन्हनि जी बहितरु आहे त ज़ाहिर आहे उन हवाले सां उनजी सिहत ॿुधाए थी त ओतिरी बहितरु आहे। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी साईं जे इन इदारे में अची करे ऐं अहिड़ा प्रोग्राम अटेंड करे ॿारनि जी हिमत अफ़ज़ाई करणु त असां सभिनी जे मथां फ़र्ज़ु आहे। पर ॿारनि में एॾो बहितरीन टैलेंट ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे। और ये मिसल मॉडल के जो बानी है सैयद अलीरज़ा शाह, ये हर दफ़ा पाकिस्तान लेवल पे जो भी तकरीबात हैं वो अपने स्कूल में मुनक़द कराते हैं। साईं अलीरज़ा शाह को अहिड़ो नालो आहे जंहिं हमेशह ॿारनि खे जेको आहे उत्साह ॾिनो आहे ऐं हुन जेको उत्साह पैदा कयो आहे उहो भली गवर्नमेंट नौकरीअ में हुजे या अॼु पंहिंजे मशल मॉडल स्कूल में हुजे। ही हिकु ॿारनि में लिकियल सलाहियत आहे जेका असां ॿारनि खे ज़ाहिर कई आहे। मुख़्तलिफ़ मॉडल्स जंहिंमें आर्ट एंड साइंस एग्ज़िबिशन में ख़ासि करे साइंस मॉडल में जेके असां किताबनि में त पढ़ूं था या रटो हणायो थो वञे, पर ॿारनि खे असां थ्योरिटिकल प्रैक्टिकल जेको ॿारनि खे ॾेखारियो आहे त अगरि मॉडल ठाहिजे त हीअं बि ठाहे सघिजे थो। ऐं जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो सामान सभु कल्चर डे जा आहिनि ऐं असां हिनखे ॾाढो यादि कंदा हुआसीं पहिरां, पर अॼु असां हिनखे सभिनि खे ॾेखारे बि रहिया आहियूं ऐं हिनखे प्रैक्टिकल तव्हांखे नज़र पे अची रहिया आहिनि। सम्झ कल्चर जो आहे ऐं फती प्रोग्राम असांखे सर अल्ताफ़ सर अलीज़ा शाह करायो आहे ऐं तमामु घणो सुठो थो लॻे असांखे सामान ॾिसी करे। मॉडल हॉल हिते जेको असां तयारी कई आहे इहा असांजे फ्यूचर जी तयारी आहे। जेके असां मॉडल ठाहिया आहिनि इहे अॼु असांजा नंढड़ा मॉडल आहिनि, सुभाणे इहे वॾो थी असांजा फ्यूचर हूंदा। जो मेलो लॻी वियो आहे उहो ॾाढो सुठो आहे। असांजे स्कूल में ईअं हर साल लॻंदो आहे ऐं हिते सकाफ़ती बि मॉडल ठहंदा आहिनि। असांखे एॾो मौक़ो ॾिनो अथनि, असांजो एॾो सुठो हिन फंक्शन रखियो अथनि। असां कल्चर्स जे बारे में बि कुझु ठाहिया आहियूं ऐं आर्ट्स साइंस में बि ऐं आर्ट्स बि ठाहिया आहियूं ऐं असांखे आर्टिस्ट जा बि मॉडल तयारु कया आहिनि। जीअं त नाज़रीन तव्हां ॾिठो त मिशल मॉडल स्कूल में जेको आहे ही साइंस ऐं आर्ट जे हवाले सां हिते हिकु फेस्टिवल मुनक़िद कयो हुयो। हिन फेस्टिवल में तव्हां ॾिठो त शागिर्दनि ऐं उस्तादनि जेको आहे वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबड़।